सिंध टीवी नेटवर्क तरफा 6 डिसंबर ते सिंध जा बेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में यूथ फोरम तरफा मच कचहरी कोठाई वई। कंबर बाईपास रोड ते वॾो मैदान टुक जी रिलनि सां सजायो वियो। तक़रीब में वॾे अंग में नौजवाननि सकाफ़ती वेस ओढ़े सींगार जी शिरकत कई। मच कचहरी में सूफ़ी फनकारनि अमानुल्लाह शेख ख़ादिम ख़ासकेली क़ौमी कलामनि ते सुर विखड़िया त नौजवाननि झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो। उन मौके ते तक़रीब जे मेज़बान समेत शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सब खां पहिरीं त असां सिंध टीवी वारनि खे सलाम पेश था कयूं जो मौजूदा सूरत हाल में जेको वॾो सिंध जे लाइ इशू पियो हले बेटनि जो, उन ते वफ़ाक़ जी हिकिड़ी जेको आहे सो मनमानी ऐं उन जी जेकी कब्ज़ो आहे उन जे ख़िलाफ़ जेको ही 6 डिसंबर ते सिंध टीवी वारनि ने ही जेको प्रोग्राम रखियो आहे, असीं कंबर यूथ फोरम जे प्लेटफॉर्म तां असां मुकमल उन जी हिमायत था कयूं। प्रोग्राम जेको आहे पंहिंजी ईदुनि खां बि वधीक ख़ुशी जो प्रोग्राम आहे, जॾहिं नौजवान सॼो हिकिड़ो पटकनि सां टोपियुनि सां ऐं अजरकनि सां संवारजी अचे थो। असांखे ईअं महसूसु थिए थो त असीं अञा बि पंहिंजी सकाफ़त ते आहिल आहियूं, अञा बि असां पंहिंजी सकाफ़त ते क़ाइल आहियूं, अञा ईअं ई सदाईं चाहियूं पिया त जीअं सकाफ़त रहंदी रहे। असांजी सकाफ़त जा जेके प्रोग्राम आहिनि ऐं कल्चर डे जा जेके प्रोग्राम आहिनि, असां इन्हनि खे पंहिंजी ईदुनि वांगुरु मल्हायो वेंदो आहे। असांजी सिंधी क़ौम हिकु सबाझड़ी क़ौम आहे ऐं धरती जा जेके वारिस आहिनि उहे तमामु सबाझड़ा आहिनि ऐं तमामु महिमान नवाज़ आहिनि। तमामु घणी महिरबानी सिंध टीवी जी ऐं असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं छो जो हीअ असांजी क़ौमी ईद आहे। अगरि कंहिं हिकिड़े फ़िरके वारीअ जी का बि ईद न आहे, छो जो कंहिं मुस्लमान जी ईद थींदी आहे या कंहिं वाणे जी ईद थींदी आहे, हीअ उहा न आहे। हीअ असांजी क़ौमी ईद आहे जेकी बि असांजा सभु सिंधी आहिनि, पोइ मुल्की हुजनि या परदेही हुजनि, सभिनी हिकु ॾींहुं करे मल्हायो आहे ऐं असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं जेकी बि मादनियात आहिनि उन्हनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जो हक़ आहे। हाज़रीन, तक़रीब में आयल दोस्तनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। अहिड़ी तरह समूरी सिंध जियां कंबरवासी भी सकाफ़ती रंगन में निखरी निर्वार थी पिया आहिनि। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।